अपडेट कंदासीं कार्रवाई के हवाले से जैकबाबाद में पुलिस कार्रवाई कई है। बलूचिस्तान CTD जे एक SI समेत 3 एहलकार गिरफ्तार किया विया, हथियार बरामद किया विया आहिनि। बिल्कुल नाज़रीन, गिरफ्तार कारनि जे कब्ज़े मां राकेल लांचर, कलाशनकोव जा मैगज़ीन ऐं फ्यूज़ हथ आया, जॾहिं त वधीक जांच कई पई वञे। गिरफ्तार एहलकारनि में ASI सुल्तान चाचड़, एहलकार जहांगीर शाह ऐं नदीम तुनियो शामिल आहिनि। जैकबाबाद पुलिस मूजिबि गिरफ्तार CTD एहलकारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ कंदासीं। जैकबाबाद में पुलिस कार्रवाई कंदे बलूचिस्तान में CTD जी एक SI समेत 3 एहलकारनि खे गिरफ्तार कियो आहे, जिन वटां हथियार भी हथ कया विया आहिनि। हथियार हथ कया विया। जैकबाबाद में पुलिस कार्रवाई कई है। बलूचिस्तान CTD जे एक SI समेत एहलकार गिरफ्तार किया विया। इन हवाले से लाइन पे मौजूद है जैकबाबाद में परवेज अबरो। जी परवेज, छा तफ़सील है? जी ज़ुबैर, जैकबाबाद जी सदर पुलिस सुंदराणी रेलवे फाटक भरसा नाकाबंदी करे ॻुझे इतला ते सिबी बलूचिस्तान जे 3 एहलकारनि ASI सुल्तान चाचड़, जहांगीर शाह ऐं नदीम अहमद तुनियो खे गिरफ्तार करे वरितो आहे। इहे कार ते सवार हुआ जेके सिबी खां इहे कश्मीर वञी रहियो आहे। हिननि जी कार मां जेको राकेल लांचर जा 3 गोला, 4 फ्यूज़, 16 कलाशनकोव जा मैगज़ीन पुलिस हथ करे वरिता आहिनि। हिननि जे ख़िलाफ़ जेको आहे सो दहशतगर्दी एक्ट हेठि सदर थाणे ते जेको आहे सो CTD सिबी बलूचिस्तान जे ASI सुल्तान चाचड़, एहलकार जहांगीर शाह ऐं नदीम तुनियो ख़िलाफ़ दहशतगर्दी जा एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त इहे जेके इसलियो हुयो इहो खणी करे जेको आहे कश्मीर में विकिणे जे लाइ वञी रहिया हुआ। टई जेके आहिनि सो हुननि वेरीफाई कयो आहे सिबी बलूचिस्तान खां जेको आहे सो इहे CTD जा एहलकार, हिकु ASI या 2 एहलकारनि जिन खे गिरफ़्तार करे पुलिस कार्रवाई कई आहे। जी ठीक है, वॾी महिरबानी परवेज़ अबरो तफ़सील ॾियण जे लाइ।